तो तव्हां त साम्हूं असांखे नॉलेज ॿुधाई, नॉलेज ॿुधाई जो सम्झो जो हाणे असांखे रस्तो बि ॾेखारे छॾियो, हक़ यानी ख़ुदा उहो बि ॿुधाए छॾियो। उहो काथे आहे जो सम्झो ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी जो सक्सेशनो बेसिक सोर्स काथो आहे। तो जेकर मस्ती जंहिंखे अंग्रेजी में इंटरप्रिटेशन त नथी सही थिए पर एक्सिटी चई सघो था, मौज मस्ती जी कैफियत में जी क्राइस्ट तो चए ओल्ड न्यू टेस्टामेंट में जॉन 14 वर्स नंबर 6, जॉन आई रिपीट जॉन 14 वर्स नंबर 6 मस्ती जे आलम में अची तो चए तो मां ही खुदा आहियां, मां ही रस्तो आहियां, मां ही जिंदगी आहियां। न को समाए सघे तो बाबा मंझ, न को गॾिजी सघे तो बाबा मंझ, जेतिरे ते मां में न समाए। So I am the way, John 14 verse number 6. I am the way, I am the truth, I am the life. No one comes unto the Father but by me. और इन्हीं तरीके से जो समझो अन्य असां मिसाल दीदा थे ई क्राइस्ट को पहिरियों काफ़ी असांजी जेको आपण जो समझो आहे जेको मुंहिंजी आइडियल शख्सियत थी रही जो समझो श्री कृष्ण उन्हीं जो आहे यदा Sanskrit, whensoever there is decline in religious values, crime reigns, injustice prevails, I manifest myself in human form. वहाँ इंसान रूप पर प्रकट किया तो जो समझो for three purposes. तो चंगाई की तामीर क्या, बुराई जो खात्मो किया और रूहानियत जो पाव पुख्तो किया। और वही जो अपन नहीं चैप्टर में श्रीमद भगवद गीता जी 8 और 20 श्लोक में क्लियरली थी तो सब साहवान जो बुनियाद है, सब साहवान माण्हुनि जो निकिरनि था पिया। ऋग्वेदा उनको पहिरियों ऋग्वेदा में जी एको अहम स्वामी मां हिकिड़ो ई आहियां पर घणी सूत्रनि में घणे नमूननि में मां जो इज़हार थो करणु चाहियां। आई एम ओनली वन बट आई विश टू अपीयर इन मेनी shapes and forms. Prophet Muhammad peace be upon him उनको अरबी में ईमान रानी फखर रहे हैं काफी जगह अपन जो समझो जो है पर मुसलमान इंडिया के जो समझो लगन सही बुखारी के बनी है सब सही बुखारी में लिखा है जो आज का उन हदीस की किताब ईमान रानी फखर रहे हैं नो डाउट whosoever has seen me has seen God। वही के अरबी में जो समझो इन्ना अहमद बिल्ला मीमिन इन्ना अरबिन बिल्ला है वहाँ बगैर मीन जे जो अहमद है यानी आहद है खुदा है और एन जे बगैर अरब है रब है। सागोई लफ्ज़ जो अपन जो समझो जो है इंडियन फिलोसोफर शंकराचार्य जो अहम शिवा सचल साईं सागो लफ्ज़ जो अपन जो समझो इन लाइ तो सचल साईं क्लियर किया जी दौर वधो वेंदो आहे जीअं जेको आहे अपन जो समझो मेंटल डेवलपमेंट थींदी वेंदी आहे और जी रिजिडिटी वधती है तो उन रिजिडिटी में जे शे के जेतरो सप्रेस कबो ओतरो शे वधी ईंदी आहे। इन करे सचल साईं जो रिजर्वेशन रखी सदो सो के जी मां ॿुधाया तो उनके फिलोसॉफिकल तरीके से समझायो सचल साईं जो कंट्रीब्यूशन हुयो तो हुन को ये न चो तो आई एम गॉड जो समझो उन ये तो हर शे जो बेसिक सोर्स आहे हे जेका बिजली हले थी पई जो अपन बिजली इवन इट इज इलेक्ट्रिसिटी बट बेसिक सोर्स in your power station even it is not the basic source का डैम होंदी को पानी जो उतो जा तो क्रिएट थी होंदी बिजली it is the basic source। in building में water taps होगा पानी का नलका होगा every water contains water on it is basis it can claim that I am water but can water tap even चाहिए होगा जो the basic source does not exist। the water tank is not basic source पानी जल में है जो समझो और जल के सोर्स भी खुदा पे कर जाए तो चाहे जो समझो और उन्हीं को जो आप जो समझो सैटेलाइट है टीवी थी अले कोई इन सैटेलाइट जो है तो स्टेशन है अलग आई एम नॉट टॉकिंग अबाउट द सैटेलाइट टीवी केबल नेटवर्क मथे सैटेलाइट पर उन्हीं के भी को सोर्स है तो इंसान जो सोर्स जो है वो खुदा है। इन्हीं करे सचल साईं फिलोसॉफिकली समझायो जो है समझो तो वो गाल ये है पांच और मन नमी गोया पैदा ला यार में गोया भी बगो आई एम नॉट स्पीकिंग आई एम स्लेव ऑफ गॉड आई एम नॉट स्पीकिंग दैट आई एम गॉड ही आस्क्ड मी टू स्पीक। यदि ता जो समझो जो है पांच समझो
पंहिंजी ज़िंदगी डिवोट कयो था, वक़फ़ था करे छॾियो अल्लाह जे लाइ, त पोइ तव्हां में गुम था थी वञो जो आहे। ॾिसो तव्हां असांजी मेजॉरिटी वेठी आहे, मां पाण वेठो आहियां, असां ज़माने जी ॻाल्हियुनि में फाथल रहूं था, गुनाहनि में फाथल रहूं था। इहे शख़्सियत आहे नमूनी दौर में जो असां ज़माने जी डिग्री में फाथल आहियूं, ज़माने जी डिग्री में तरक़ी नथा करे सघूं जो आहे। सम्झो हिननि माण्हुनि जो आहे पंहिंजो ज़माने जी डिग्री में अचीवमेंट हासिल कयूं, स्पिरिचुअल डिग्री हर इंसान में आहिनि, भिटाई सचल सामी वारियूं ॻाल्हियूं तव्हां सभिनी में आहिनि। फ़र्क़ु इहो आहे त तव्हां पंहिंजी क्वालिटीज़ खे जो पूरे रखियो आहे, उहो ज़ंग लॻाए छॾियो आहे, रेस्ट्रिक्ट करे छॾियो आहे। पोइ उन्हनि खे कढी उन्हनि खे डेवलपमेंट कंदा रहंदा जो पंहिंजो संतनि जे थ्रू, कचेरियुनि जे थ्रू, सोख्तनि जे थ्रू, मेडिटेशन्स जे थ्रू, प्रेयर्स जे थ्रू, हार्ड वर्क जे थ्रू। त उहे जेको आहे पर उन्हनि इहा मंज़िल माणी, उहा ताक़त उन्हनि खे मिली थी, उहो ख़ुदा सां हिकु थिया, उन्हनि खे उहा जेका उहा ताक़त। ऐं अॼु असां इन करे पाण सम्झो जो आहे एॾी डिग्री जे बावजूदि असांजी सेलिब्रेशन नथी थिए, उन्हनि जी सेलिब्रेशन थिए थी। ऐं हिते मां न ॾिठो आहे की रिलीजियस प्रीस्ट जी दरगाह हुजे या रोज़ो हुजे या उन्हीअ जी सेलिब्रेशन हुजे जो आहे सम्झो, लेकिन जेके स्पिरिचुअलिस्ट हुआ उन्हनि जी जेको आहे पंहिंजो सम्झो जो आहे तव्हां ॾिसो त हमेशह जो आहे पंहिंजो छा हिंदू, छा मुस्लमान, छा क्रिश्चन, छा जूइश जो आहे सम्झो तव्हांजी इवन जूइश उहे जो आहे तव्हांखे नज़र ईंदा हुते जो आहे सम्झो। पर हिकिड़ो सोचण जहिड़ो सुवाल आहे जेको पंहिंजो सम्झो हिकिड़ी थीम तव्हांखे ॾिनी थो वञा, हॉलैंड जेके नीदरलैंड बि शायदि चवंदा आहिनि जो आहे पंहिंजो ऑफिशियली, त उन में जेको आहे पंहिंजो सम्झो तव्हांखे ख़बर आहे सोशल सिक्योरिटी जेका आहे तमामु घणी आहे जो आहे सम्झो, लाइफ कंडीशन सुठा आहिनि जो आहे सम्झो। स्विट्जरलैंड आई हैव बीन टू, उते जो आहे पंहिंजो सम्झो ज़िंदगी तमामु सुठी आहे, पर सुसाइड रेट हिते वधीक थो तमामु घणो ॿिनी कंट्रीज़ में कंपेरेटिव स्टडी में। जेतिरी एडवांस कंट्री उते सुसाइड रेट वधीक जो आहे सम्झो। सोचण जी ॻाल्हि आहे छो, मां पुछो हिकिड़े दोस्त को मां छो यार जो सम्झो जो आहे छो बेसिकली मुंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन पॉलिटिकल साइंस एंड पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में हुई, बीए ऑनर्स मुंहिंजो साइकोलॉजी में हुयो, बीए में कंपेरेटिव रिलीजन्स में हुई। त मां सोच में इहो पियो छाजे करे जो आहे मूंखे सम्झ में नथो अचे जो आहे सम्झो त छा थियो आहे। तो दोस्त बिकॉज़ आई लर्न, आई एम ए स्टूडेंट, I am a bad beginner and bad student. I always try to my best level to learn from everywhere. भैया मुझे समझा तो नहीं इच्छा छड़ी करे जो आप समझो तो बेगा समझो जो है जैसे अगे जो स्पिरिचुअलिज्म वर्सेस मटेरियलिज्म हो हमेशा उनके कमांड रखतो हाणे असां मटेरियलिस्टिक घणा थी पिया, मटेरियलिज्म वर्सेस स्पिरिचुअलिज्म थी वियो आहे। जॾहिं मटेरियलिस्टिक थी विया त असां में जेका आहे उहा जेका आहे नेगेटिव अप्रोच आई आहे। टेक द एग्जांपल ऑफ सिंधी कम्युनिटी, जेकॾहिं मिसाल तौर सखी साईं मिसाल तौर फर्ज़ करे ठाकुर चयो 50 लाख जी गाॾी वठंदो जो आहे सम्झो अॻे बि दिस इज नथिंग बट ह्यूमन नेचर। त जेलसी थींदी त यार गाॾी वरिती आहे मुठी जो मां बि महिनत करे गाॾी वठां, पर हाणे वरी आहे पोइ चई त पोइ हिन कीअं किडनैप कराई 40 लख वठो। त इहा अप्रोच छो आई, सोचण जी ॻाल्हि थो थीम ॾेई थो वञे इन करे आई असां पैगाम विसारे छॾियोसीं जो आहे मथे में सूर आहे, बीमार आहियूं, असांखे पैरासिटामोल या जेका बि मथे सूर जी कैंसर उहा गोली आहे उहा पंहिंजो सम्झो खीसे में पई आहे, कुझु फ़ाइदो न ॾींदी जो आहे सम्झो। मां तो लास्ट टाइम पुछो जो आहे पंहिंजो गवर्नमेंट खे तव्हां पैगाम छा ॾिनो आहे सचा साईं जे मौक़े में जो आहे सम्झो त वी आर hypocrites, we just celebrate and forget and go away। मां सही ॾिनो आहे, मां सच करायो आहे जो आहे सम्झो जो आहे पंहिंजो सम्झो मां जो ॻाल्हि आहे जो आहे सम्झो रूह जी फील्ड आहे। स्पिरिट नेवर डाइज, बॉडी इज पेरिशेबल, रूह कॾहिं नथी मरे। असां रूह जो इलाज नथा कयूं, पर जिस्म जा इलाज था कयूं, एक्स फिल्मिंग सेंटर अलाए छा छा था कयूं जो पर विटामिन्स खाऊं था, रूह जो इलाज नथा कयूं। ये फ़कीर और संत दरवेश जी जेका वाणी आहे न, कलाम आहे न, इहा असांजी जेका बीमारी जो इलाज आहे। असां उहो ॿुधूं था उहो कन्वर्स जे लाइ, असां उहो सिखूं नथा जो आहे सम्झो। हिकिड़ो आख़िरी लफ़्ज़ सचल साईं जो शेर आहे पर स्ट्राइकी में उहो पढ़ी मां इजाज़त वठंदुमि, जंहिंजो सिंधी तर्जुमो छो जो स्ट्राइकी कंहिंखे न अचे ऐं जो बैकग्राउंड ॿुधाए त मीरनि जो बादशाह आर्ग्यूमेंट्स पियो करे सचल साईं सां, त गुस्से में अची सचल साईं जो शेर मां पोइ थो पढ़ां, उहो गुस्से में अची सचल साईं चयो कि जलाल में गुस्सो न ईंदो, फ़क़ीरनि खे जलाल ईंदो। जलाल ऐं गुस्से में फ़र्क़ु आहे। जलाल में अची चयो जो सम्झो चई त बादशाह पंहिंजी जेको आहे पंहिंजो सम्झो जो आहे बक बक बंदि कर,
वधी ॻाल्हि आहे बादशाह वक़्त खे चवण जो फ़क़ीरनि खे हिमत हूंदी छो जो उन्हनि जी मजबूरी न हूंदी पंहिंजो सम्झो उन्हनि जी का कमज़ोरी न हूंदी जो ब्लैकमेल थियनि या नेगोशिएट थियनि इन करे उहो फ्रैंक फॉरवर्ड हूंदा बादशाह बक घणी न करिजो आहे सम्झ में जेको कम भी थे तो जो आहे सम्झो अल्लाह ताला या भगवान या ख़ुदा जी मर्ज़ी सां थिए थो पियो जो आहे सम्झो जेको उन सां सचो आहे उहो सही आहे ऐं पंहिंजो सम्झो जो आहे पंहिंजो सम्झो हर जॻह अल्लाह जो ई रूप आहे जेको बि इंसान आहे अल्लाह जो रूप आहे ऐं नो फर्दर आर्ग्यूमेंट स्टॉप इट छा चई शेर चयो अथई जो आहे सम्झो जो आहे पंहिंजो सम्झो आपे गाता अल्लाह ताला जे लाइ हुजे आपे गाता आपे बजाता आपे समी बसीर समी यानी जो आहे पंहिंजो सम्झो जो आहे बसीर ॿुधण वारो ॾिसण वारो समी बसीर जो मतिलबु ॿुधण वारो पाण ॾिसण वारो पाण ॾिसंदड़ ॿुधंदड़ आपे गाता आपे बजाता आपे समी बसीर हर जा रंग रांझंदा सचल सही हाजत नहीं तकरीर हक मौजूद झांकी दो झूलेला मां साईं जन खे हिकु ॿ तकलीफ़ ॾींदुसि हिकु मिंट लाइ हिकु असांजे अॼु केवल रावणी जेको गांधीधाम मां आयो आहे जंहिंजे जफ़ाकशी करे असांखे साईं जन जो ॾिसण जो मौक़ो मिलियो आहे हुनखे साईं जन साल आहे दुआ कनि उहो सजण जेको दिल्लीअ मां कढी हेॾी महिनत करे ॿ ट्राफिक खणी आयो अॼुकल्ह को कंहिंजे लाइ बितरी खणंदो ई कोन्हे नेम ते अचे ॾिसंदो हा साईं कोई न खणंदो हा पंहिंजे ॿार रहंदा पंहिंजो भाड़ो पंहिंजो ख़र्चु पंहिंजो तेसिताईं पहुचाए वरी शुकुर आहे आयल साईं जन जो दर्शन मुद कया वॾा भाग तव्हांजो असांजो त आहे तव्हांजो वारो भाग दिल्लीअ में कंहिंखे कोन ॾिसो आहे हथो मुंहिंजो Sachal Sarmast की बाप औदा साईं के सत्तर कोठा मुंहिंजो बि रखी ये इधर कोने सामने बैठाएंगे नहीं किया जो ये छोटे पे ये किया जो ये छोटा होम मिनिस्ट्री हियर संजन सदनिका भई सब गर्दन हेठो करे ॿाहिरि सभिनी लाइ प्रसाद रखियल आहे वेंदे ऐं इजाज़त
सॼी चौकी जेका असीं बाइक मुरली तो जे घर में कंदा आहियूं उहा
आप